अस्सलाम वालेकुम। जती न्यूज़ में भली कार माया फौजिया एजाज सब खां पहिरियां हेडलाइन। ACC चीन मां 1.5 लाख टन भाण घुराइण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सिंध समाजी वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो त 50,000 टन भाण जूं पहिरियों जहाज़ 10 फरवरी ते पहुचंदो। जनवरी खां 6 लाख टन मक़ामी भाण बि मार्केट में अचणु शुरू थी वेंदो। आलमी मंडी में तमामु घणी क़ीमत बावजूद पाकिस्तान जे हारियुनि खे भाण जी खोट जो मुंहुं ॾिसणो न पवंदो। मौसमियात खाते अॼु वधीक बरसातनि जॻह कथी करे छॾी। कराची में अॼु मौसम झुड़ाली रहंदी। शाम जो हल्की ऐं राति जो तेज़ मींहं जो इम्कान। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज जो चवणु आहे त सुभाणे सुबुह जो ओलह वारियूं हवाऊं सिंध मां निकिरी वेंदियूं। ओलह वारनि हवाउनि सबबि मुल्क जे उतरे इलाइक़नि में जबलनि ते बर्फ़बारी जो इम्कान। 17 ऐं 18 जनवरी ते बलोचिस्तान ते ओलह वारियूं हवाऊं ॿीहर असरअंदाज थी सघनि थियूं। ओमिक्रॉन खां पोइ कोरोना जो नओं क़िस्म HIV फ्रांस में दरियाफ़्त। डॉक्टरनि ऐं साइंसदाननि पारां कोरोना जी नई क़िस्म जी मौजूदगी जी तस्दीक। छाएतले जिनियाती तब्दीलियुनि वारे कोरोना जी नए वायरस HIV सबबि हिन वक़्त ताईं 12 माण्हू मुतासिर थी चुका। सिहत जे आलमी इदारे WHO जो चवणु आहे त हू बारीक बीनीअ सां जाइज़ो वठी रहिया आहिनि त नओं क़िस्म केतिरी हद ताईं ख़तरनाक आहे। माहिरनि जो चवणु आहे त नए वायरस में आयल जिनियाती तब्दीलियुनि ओमिक्रॉन खां बि वधीक आहिनि। माहिरनि ख़दशो ज़ाहिर कयो आहे त नओं क़िस्म वैक्सीन ख़िलाफ़ मज़ामत करे सघे थो। कोरोना जो दुनिया ते वॾो वार। सॼी दुनिया में हिकु ॾींहुं अंदरि 25 लाख केस रिकॉर्ड। 5 ॾींहं अंदरि 1 करोड़ खां वधीक केस साम्हूं अची चुका। अमेरिका में 5,42,000, फ्रांस में 3,32,000, बर्तानिया में 1,94,000, स्पेन में 1,37,000, इटली में 1 लाख केस रिपोर्ट। अर्जेंटाइन में 95,000 ऐं भारत में 87,000 केस साम्हूं आया। डेरा इस्माइल खान ऐं ॾखण वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जी दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई। 2 दहशतगर्द मारिजी विया, 4 गिरफ़्तार, 2 जवान शहीद। ISPR मूजिबि फोर्सेस दहशतगर्दनि जी मौजूदगी जे ॻुझे इतला ते डेरा इस्माइल खान जे इलाइक़े टांक ऐं ॾखण वज़ीरिस्तान जे ॻोठ कोटकले में कार्रवाई कई आहे। दहशतगर्दनि जे कब्ज़े मां गाउस रॉकेटनि समेत वॾे पैमाने ते हथियार हथ कया विया आहिनि। कार्रवाई में कर्क सां वास्तो रखंदड़ सिपाही फरीदुल्लाह ऐं डेरा इस्माइल खान जो सिपाही शुएब हसन शहीद थी विया। घारो थाने ते ASI जो छातीअ में 3 गोलियूं लॻण सबबि लाश पुलिस दावा कई आहे त ASI अली गुल चांडियो पाण ते सरकारी राइफल सां फायर करे ख़ुदकुशी करे छॾी आहे। अली गुल चांडियो सुबुह जो ड्यूटीअ ते मौजूद हुयो। खेसि ॻणती जोगी हालत में अस्पताल दाख़िल कयो वियो, जिते हुन दम धणी हवाले करे छॾियो। मदेजी में ॾोहारी थाणे जे लाकअप खे खाट हणी गिरफ़्तार थियल 2 रुपए नाकोरनि खे पुॼाणी विया। गाहिजा थाणे ते 2 ॼणनि अब्दुल हलीम बुरड़े ऐं यारू उर्फ यार मोहम्मद जतोई मोटरसाइकिल चोर जे इल्ज़ाम हेठि लाकअप कयो वियो हो। ग़फ़लत कंदड़ 3 एहलकारनि हेठि कांस्टेबल सिकंदर अली, एहलकार तस्वर, एहलकार फारूक जुनेजो समेत फरार थियल 2 ॼणनि ख़िलाफ़ गाजिया थाणे ते केस दाख़िल। SSP शिकारपुर नोटिस वठंदे SHO गाहिजा ग़ुलाम मुस्तफ़ा अबड़ो ऐं वॾे मुंशी आशिक़ कहीर खे मुअत्तल करे छॾियो।
नवाबशाह जी पीपल्स मेडिकल अस्पताल के ट्रामा सेंटर में हथियारबंदनि जी फायरिंग में क़त्ल थियल नौजवान इमरान उर्फ बबलू जो मड़वार सन खणी वञण खां इनकार करे छॾियो। मक़तूल जो लाश 18 कलाकनि खां अस्पताल में पियल मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त जेसीं ताईं SSP या DIG न ईंदो तेसीं हू लाश न खणंदा। ए सेक्शन पुलिस 9 जाबदारनि खे केस दाख़िल करे छॾियो आहे। जूं बोगियूं टंडे आदम भरिसां पटड़ीअ तां लही वयूं। रेलवे ट्रैफिक मुतासिर। रेलवे अख़्तियार जो चवणु आहे त हादसे में कंहिं बि क़िस्म जो जानी नुक़सान जो इतला न मिलियो आहे। रेलवे पटड़ीअ खे नुक़सान पहुतो आहे। कराची खां वेंदड़ रेल गाॾियुनि खे रोकियो वियो। इमदादी टीमूं हादसे वारे हंधि ते पहुची वयूं।